नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी ऐं आसपास में उरड़ी खां बचाव लाइ 400 खां मथे ॿारनि खे वैक्सीन कई वई है। सेहत खाते जी टीमूं डॉक्टर अशरफ लाखोट जी अॻुवाणी में ॻोठ दिलावर सोलंगी, ॻोठ उस्मान सोलंगी, ॻोठ गुलाम मोहम्मद सोलंगी समेत ॿिनि ॻोठनि में लथा। 2 ॾींहं अॻु हिकु ॿारड़ी असमा सोलंगी उरड़ी वॻे फ़ौत थी हुई। 20 ॿारनि खे मर्ज़ जी तस्दीक बाद संदसि घर अंदर इलाज शुरू कयो वियो आहे। हिन सिलसिले में डॉक्टर अशरफ लाखो ॿुधाए त असांजी टीम मुख़्तलिफ़ ॻोठनि में तक़रीबन 400 ताईं ॿारनि खे उरड़ी खां बचाव जी वैक्सीन कई है, जॾहिं त 6 ॿारनि जे रत जा सैंपल कढी वरिता विया आहिनि, जेके चकास लाइ जामशोरो लेबोरेटरी ॾांहुं मोकिलिया विया आहिनि। हिन इलाइक़े जे 5 किलोमीटर ताईं जे ॻोठनि जे ॿारनि खे वैक्सीन कई वेंदी। हिन ॿुधायो त ॻोठाणा तावन न पिया कनि, जंहिं सबबु तमामु घणी ॾुखाइयूं पेश अची रहियूं आहिनि। ॻोठाणा पुराणे दौर जे तरीक़े ते इलाज कराए धागा फीणे जे चक्कर में आहिनि, पर हुन बावजूद असांजी कोशिशूं जारी आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।